अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराज शाह। नाज़रीन, अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध में आशूर जो ॾिहाड़ो इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। सख़्त सिक्योरिटी में मातमी जुलूस पंहिंजनि रिवायती रस्तनि तां थींदा पंहिंजनि मंज़िलुनि ते नहर थिया। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कराचीअ में मरकज़ी मातमी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थियो। मातमी जुलूस जे रूट्स ते वेंदड़ रस्ता कंटेनर रखी बंदि कया विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तिल कई वई। हैदराबाद में कदमगाह मौला अली अलैहिस्सलाम का मरकज़ी मातमी जुलूस ताज़ियन ऐं ज़ुल्ज़ना सां गॾु बरामद थियो, जॾहिं त नंढनि वॾनि इलाइक़नि मां सवें मातमी जुलूस बरामद थिया। सखर में अली मुर्तज़ा इमाम बारगाह खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस बरामद कयो वियो, जेको रिवायती रस्तनि खां थींदो पंहिंजी मंज़िल ते नहर थियो। लाड़काणो में आज़ादारी जे मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। आज़ादारनि तरफ़ां या हुसैन जी बुलंद सदाउनि सां सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। नवाबशाह में आशूरे जो मरकज़ी मातमी जुलूस मुर्तज़वी इमाम बारगाह मां बरामद थियो। मातमी जुलूस जी सिक्योरिटी फुल प्रूफ कई वई। जामशोरो, कोटड़ी, मीरपुर ख़ास, ठट्टो, बदीन, थरपारकर, इस्लामकोट, सिजावल, शहीद बेनज़ीराबाद, ख़ैरपुर, घोटकी, शिकारपुर, कंधकोट, कशमोर, कुनरी ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी यादि में योम आशूरा अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मटियारी, भिरिया रोड, भान सईदाबाद, थाणो बोला खान, नबीसर रोड, हालाणी, जरवार, सेवण, खानवाड़, मीरवा गोड़साणी, पिंगरियो, सरहाड़ी, शहदाद कोट, खडड़ो, दाऊ जहानपुर, बडाणी ऐं ॿियनि शहरनि में लखें मोमिननि आज़ादारी, सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी ऐं नुंहं ख़्वानी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।